असां जन्म सां तो पिछले जन्म जे करे आया हूं, लेकिन कर्म सां असां कहिड़ा कर्म था कयूं इहा ॾिसण वारी ॻाल्हि आहे। ऐं इन रामायण में राम जी चवनि था कि भगतिवंत अति नीचो प्राणी, भगतिवंत अति नीचो प्राणी, मोहे प्राण प्रिय असमम बानी, मोहे प्राण प्रिय असमम बानी। अगर कोई नीच को नीच कुल में भी जन्म वठी आयो आहे, शूद्र योनि में आ, चंडाल योनि में आ, लेकिन अगर भक्ति तो करे तो राम जी चवनि था भाई मोहे प्राण प्रिय। असां सभिनि खां वधीक कंहिंसां प्रेम कंदा आहियूं? प्राणनि सां। मोहे प्राण प्रिय असमम बानी, बानी यानी मुंहिंजी कसम आहे, मुंहिंजी प्रतिज्ञा आहे कि मूंखे प्राणनि खां बि प्यारो आहे। जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का हो। नंढी सी हिकिड़ी कथा पिया ॿुधूं असां कि हिकिड़ो पिछले ज़माने में ॾाढो हलंदो इहो जेको मतिलबु जाति पाती ऐं ॿियो जाति पाती त न चवणु खपे, वर्ण व्यवस्था, हा न, धर्म इन खे ई चयो वियो आहे। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सभु पंहिंजे पंहिंजे धर्म जो निबाह कनि, इन में कोई गड़बड़ी न आहे। हिक ई शरीर में अगरि मुख लॻल आहे, हा, त भोजन त मुख खे खाराईंदासीं, ऐं झुकणो आहे त चरणनि में झुकंदासीं। केॾी वॾी व्यवस्था आहे। झुकण जे लाइ माण्हूअ खे चरणनि में वञिणो पवंदो आहे, जबकि मथे त मस्तक आहे। इन तरह सां जन्म व्यवस्था सां मतिलबु न आहे, धर्म सां मतिलबु आहे। जेको इन धर्म ते हले त उहे भॻवान खे प्यारा आहिनि। वॾे वॾे राजा महाराजनि वटि भॻवान न विया, केवट वटि विया। कहिड़ी जात हुई? केवट जातीअ जो ई त नालो आहे, नालो थोरी आहे केवट माण्हूअ जो। शबरी जात में माता पैदा थी त शबर जात में शबरी चवंदा, भीलनी संप्रदाय हूंदो त भील संप्रदाय में त भीलनी चवंदा। नालो कोई न ॼाणे उन्हनि जो, लेकिन उन जे करे युगनि युगनि ताईं भक्ति हली रही आहे, उन्हनि जी कथा हली रही आहे, प्रभु जी महिमा हली रही आहे। हाणे ॿुधायो कंहिं वटि विया भॻवान? निषाद राज, निषाद जातीअ जो राजा। माण्हू उनखे अगरि परछाई लॻी वञे त गंगा नहाईंदा हुआ। राम जी उनखे गले था लॻाइनि, यह तो राम लाए उरलीना, कुल समेत जग पावन कीना। पोइ जेके पूरी तरह सां नथा सम्झनि रामायण खे, पढ़नि ॿुधनि नथा, उहे मूर्ख माण्हू कई तरह तरह जा भेद कंदा आहिनि, ॻाल्हियूं कंदा आहिनि।